मटियारी का खबर शामिल कयूं पिया। नरेश कुमार जी रिपोर्ट मुताबिक़ पालीजानी लग ॻोठ दादममन जिसकानी जे रहवासी इल्ताफ़ जिसकानी ते कातलाणो हमिलो ऐं फुर जी कोशिश। मज़ामत करण ते हथियारबंदन पारां लठनि जो वसकारो करे ॾिनो। ॻोठ दादममन जिसकानी जे रहवासी इल्ताफ़ जिसकानी साफ़ हिन अॻियां दाईंदे चयो त जाखरी मोरी जे रहवासी बाअसर माण्हुनि जे चवण ते ज़ुल्फ़कार खोसो ऐं ॿियनि मूं ते कातलाणा हमिलो कयो ऐं फुर जी कोशिश कई। मज़ामत करण ते लठियनि ऐं मुकनि जा वसकारा करे ॾिना। रोड तां गुज़रंदड़ ॻोठाणनि मूंखे बचाए वरितो, ॾोहारी फ़रार थी विया। वाक़े जो केस शाहपुर थाणे ते दाख़िल करायो वियो आहे। हाँ जी बाबा हूँ हितां वियुसि पियो हींअर पलीजाणी मां पंहिंजे घर ॾे वियुसि पियो त फाटक ते जेको ॿ मोटरसाइकिल हुआ उन्हनि मूंखे अॻियां मोटरसाइकिल ॾिनो, जंहिंमें हिकिड़े मोटरसाइकिल ते टे हमरा सुवार हुआ ऐं ॿिया अॻियां बीठा हुआ। तक़रीबन 6 खां 7 माण्हू हुआ। उन्हनि जे हथनि में लठियूं हुयूं। उन्हनि महिल ईअं पुछण शर्त बस वठ वठां लाइ ॾिनी। वठ वठां लाइ ॾियण खां मूंखे किराए छॾियो। पोइ तेसीं ताईं मूंखे जाम कुटियूं। पोइ मोटरसाइकिल फुरण जी कोशिशि कयूं। तेसीं ताईं वरी मुंहिंजे ॻोठ जा उमराणी छोकिरा उहे बि रस पहुची विया हलिया। पोइ भॼी विया हलिया। तेसीं ताईं मोबाइल खणण जी कोशिशि कयूं, लेकिन मोबाइल मूं उन्हनि खे खणणु कोन ॾिनो। मज़ाहिमत कई ऐं उन खां पोइ मूं सुञाता उहे जेको खोसा बिरादरी जा माण्हू हुआ ऐं जंहिंमें अॻुवाणी उन्हनि जी ज़ुल्फ़कार खोसो करे रहियो हो, जेको वॾेरे अयूब समय जो मुंशी आहे। ऐं उन जेको मूंखे धक बि हयां आहिनि ऐं उन खां पोइ उन जेको मोटरसाइकिल जी पंहिंजी कोशिशि कई, गार गंद बि कई ऐं हाणे हाज़िर थिया आहियूं त असांजो हादसो जीअं फाटक खां हेठि असांजे ॻोठ बाउंड्री लहे थी न, पर जॾहिं बाउंड्री वटि हादसो पेश आयो। ज़ख़्म जेको तव्हां ॾिसी सघो, रत वहे बि चप मां। पुठनि ते बि निशान हूंदा, हिते बि निशान आहिनि। मूंखे ख़बर कोन्हे त शायदि ई मूंखे पोयां खां ई लॻा आहिनि। पोइ फाटक ते जीअं पहुचे त ॿिनि मोटरसाइकिलनि मूंखे अॻियां जेको ॾिनो, पोइ आउं थोरो बावरजी वियुसि हलियो। पोइ मूं गाॾी खे टर्न करण जी कोशिशि कई, पर तेसीं उन्हनि मूंखे लठियुनि सां जेको किराए छॾियो। पोइ उन्हनि मूंखे मोबाइल फ़ोन करण जी कोशिशि कई, जेको मूं मोबाइल फ़ोन पंहिंजे कच्छ में हणी छॾियो, उन्हनि खे खणणु कोन ॾिनो। ऐं उन खां पोइ मोटरसाइकिल खे पोइ चंबड़ी पियुसि। मोटरसाइकिल तेसीं ताईं पोयां 2 छोकिरा आया पे मुंहिंजे ॻोठ जा, सदाम ऐं अज़हर। इन्हनि हकलूं कयूं। पोइ उन्हनि हकलनि ते शायदि हिननि खे जो हिननि जा हमरा पहुची विया आहिनि, उन ते भॼी विया। अच्छा, हथियार बंदनि खे